अस्सलाम वालेकुम। अॼु आहे मंडे 21 मार्च। सुबुह जा थिया आहिनि पूरा 10 ऐं छोकिरी कमु करे हली वई, छो त अॼुकल्ह ज़हरा न ईंदी आहे, हुनजी भेण ईंदी आहे। हे तव्हांखे यादि हूंदो, मां रोज़ भर ईंदी आहियां। सो 3 हिन जा जेके आहिनि बेल्स पूरा थी विया आहिनि। अॼु मां अॼु पूरो कयो, हाणे वेही ऐं हाणे नओं हे चौथों शुरू कंदमि। उनखां पोइ हिन जा स्टार्स। सो जीअं मां चयो त हिनखे प्रोजेक्ट खे मूंखे पूरो टाइम न आहे ॾियणो, इहो ईअं ई हलंदे फिरंदे थोरो थोरो करे भरिजी वेंदो। सो इहो ई थी रहियो आहे। ऐं ईअं सेम मूं वांगुरु हिते सुराण जो पियो आहे कमु, त उहा बि ईअं ई जंहिंमहिल टाइम मिलेसि थो 2-3 टाका हणी थी वठे, त असांजो इहो सिलसिलो कम जो जारी आहे। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मां ॾाढी ख़ुशि थी थियां हिन जी ॾिसी करे, जेका बि सूरत ज़ाहिर थी आहे। बाक़ी हे बंच आहे हिकिड़ो ऐं स्टार्स। सो हाणे हलूं था किचन में। धोता पिया आहिनि, खीर वारो हाणे खीर ॾेई वियो, इहो रखंदमि कढ़ण लाइ। ऐं ॾही मां हिते सुबुह जो ॼमाए छॾी सवेर, त इहा बि अॼु में ई ॼमी वेंदी कंहिं न कंहिं टाइम ते। सो सवेर खां मुंहिंजो कमनि जो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। हाणे हीअ खीर रखां थी कढ़ण जे लाइ। ॿाहिरि अची वई आहियां, किचन जो थोरो घणो कमु करे ऐं हाणे मां पाणी ॾींदमि अंदरनि प्लांट्स खे बि ऐं पहिरियों ॿाहिरिनि खे, छो त जल्दी जल्दी हाणे जेको आहे उन्हनि खे पाणी जी ज़रूरत आहे। ऐं जीअं जीअं गर्मी वधंदी वेंदी, पोइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोज़ ई ॾियणो पवंदो। सो कयां थी बिस्मिल्लाह प्लांट्स खे पाणी ॾियण सां। माशाल्लाह पाणी ॾेई छॾियमि, ॿाहिरि बि प्लांट्स वॉश करे चङी तरह सां, ऐं अंदरि बि फर्श साफ़ु थी वियो, पाइप ॿेड़े वापसि रखी छॾिया। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाणे त दिलि त चए थी हिते वेही भर्त भरियां, पर ॿिया घणा कम करणा आहिनि ऐं पाचा बिल्कुलु आला थी विया आहिनि। सो कुझु न कुझु कमु कंदमि जेसि ताईं पाचा सुकी वेंदा। उनखां पोइ मूंखे वरी ॿाहिरि बि वञिणो आहे। चांवर ख़तमु थी विया आहिनि। ॿियो मां सोचां थी त मच्छी वठी अचां, छो त चिकन वठण में सफ़ा दिलि नथी चाहे। सुरण न खाईंदी, बाक़ी मुंहिंजा ऐं कम वारी माई जा मज़ा हूंदा। हा, ऐं उनखां सवाइ अॼु बि ख़बरुनि में ॿुधाइनि पिया त लंपी स्किन डिज़ीज़ जे करे इलाही सारा ढोर मरी विया आहिनि। त ख़ैर गोश्त मां जीअं चयो त असां उअं बि न वठंदा आहियूं। वरी चिकन वारनि चिकन मां वांगुरु करे छॾियो ऐं उनजे बारे में बि उबतियूं सुबतियूं ख़बरूं हलणु शुरू थी वयूं, त इहा बीमारी चिकन में बि अची वई आहे, अलाह खे ख़बर। सो हाणे कुझु ॾींहं त एहतियात कंदासीं ज़रूरु। 11 थिया आहिनि ऐं वञा थी मां ॿाहिरि। जेके बि कमकारियूं आहिनि, 3 कम आहिनि, उहे हिकिड़े ई पासे आहिनि, उहो उतां ई करे ईंदमि। ऐं हवा माशाल्लाह ॾाढी प्यारी थी लॻे। उस बि तेज़ आहे, पर हवा थधी आहे ऐं काफ़ी आहे, तंहिंजे करे घणो जेको आहे फ़र्क़ु नथो पए गर्मीअ जो। सो इहो कमु करे अचां। ऐं अॼु जेको आहे लंच में बोड़ पियो आहे, राति जो चिकन जो बोड़ पचायो हुओ, उहो आहे ऐं मानी पचाईंदमि फ्रेश। सो हाणे वञां थी ऐं वापसी ते तव्हां सां वरी मिलां थी। पूरा 12 थिया आहिनि ऐं मां वापसि अची वियमि। हाणे चांवर वरिता ऐं हीअ भरणी पई खपे हिकिड़ी, मथे बाजरी रखंदा आहियूं, त थेली में पिया रखूं, त थेली हाणे जेको आहे कुअनि जे ख़ौफ़ खां हाणे मां भरणी वरिती आहे, थेली सेफ़ न रही आहे। ऐं हीअ वरितमि नंढड़ी हिकिड़ी रेक, नंढिड़ो शेल्फ वॉशिंग एरिया में हणण जे लाइ, जीअं हिते बुरुश वग़ैरह ऐं कुझु एक्स्ट्रा शयूं रखी सघजनि। ऐं हिन कुंड में ॾिसो, मां हिन जो फाइनल सेटअप हीअं थी चाहियां त हीअं अॻियां पोयां न हुजनि, बल्कि हीअं बराबरि हुजनि। त फ़िलहालु अञा मां चेंज न कयो आहे, हिते जीअं ई बीठी हुअमि त हुनखे पोइ हिते करे छॾियमि मां, त हिनखे फाइनल कंदमि। सो फाइनली रखिणो ईअं आहे मूंखे, पोइ छा थो रखिजे हिते उहो पोइ ॾिसूं था। ऐं उनखां अलावा किचन में ॿाहिरि वञण खां पहिरियों भाॼी वारो आयो, त उनखां पटाटा वरिता ऐं सावा धाणा। सो पटाटा धोईंदमि, बास्केट में वेंदा। मच्छी वठी आई आहियां, इहा जेका आहे धोआं, इनखे लूणु ॾियां। थांम मां फैलाए वई हुअमि, त हाणे सभु ड्राई थी विया आहिनि, इन्हनि खे अंदरि कंदमि। सो मुंहिंजो इहो कमु हलंदो रहंदो, सभु वाइंड अप करे। ऐं अच्छा बुख बि लॻी आहे, हा इहो त मूंखे यादि ई न रहियो। 12 थिया आहिनि, कुझु न कुझु खाइण जो टाइम आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे खीरा खाइजनि, इहो बहितरु हिकिड़ो तरीक़ो आहे। सुञाण सदोरी मुंहिंजी कटे रखंदी आहे हमेशह ढेर करे। सो थोरो हिननि जी कूलिंग घटि थिए, तेसिताईं मां कुझु किचन जो कमु करे पोइ थोरो कुझु खाई वठंदमि। पटाटा धोई छॾिया ऐं मच्छीअ खे साफ़ु करे लूणु ॾेई छॾियो आहे, या हिते पई हूंदी कुझु देरि। हुनखां अलावा ॾही ॼमी वई आहे यकीनन। हा, सो ॾही खे कंदमि अंदरि। हिन मथां जेको थोरो पाणी आहे, हमेशह इहो थींदो आहे, छो त खीर बहरहाल असां वटि ख़ालिस कोन थो अचे, त इहो पाणी हारे हिन जो ऐं हिनखे कंदमि अंदरि फ्रिज में। शाम जा पूरा 6 थिया आहिनि ऐं मां नमाज़ पढ़ी ऐं पोइ इहे
6 अंडा वठी आयमि छो त मूंखे राति जो ज़रूरु खपंदा। ऐं उन खां पहिरियों 3 जी नमाज़ खां पहिरियों पाड़े में क़ुर ख़वानी त उते वियमि ऐं उन में वञी माशाल्लाह जेको बि पुॻो उहो पढ़ी नमाज़ पढ़ी अंडा वठी आयमि। हिते सुराइण पटाटा बॉइल कया आहिनि, मूंखे बि खपंदो हिकिड़ो पटाटो, ऐं हिन में शायदि छोला बॉइल कया अथई। हलो ढके न चिंबड़ी वियो आहे, हिक हथ सां कोन थो खुले, छोला उबरिया हूंदा त ॼमी वियो आहे। सो बहरहाल त सुराण इन करे मच्छी न खाईंदी आहे जो कंडनि जे करे, त मां जे कबाब या कोफ्ता पचाईंदी आहियां त शौक़ सां खाईंदी आहे। सो अॼु मां मच्छी जा कबाब ठाहींदमि, इन जे लाइ वठी आयमि चांवर हिते भिगा पिया आहिनि, चांवर ऐं मच्छी जा कबाब। सो हाणे प्रोसेस मां इन जो कंदमि शुरू। टाइम थिया 7:30 पूरा, नमाज़ खां पोइ अची मां जेको आहे कबाब ठाहिया आहिनि ऐं चांवर पचनि था पिया ऐं हाणे हिते मां कबाब तरींदमि। ऐं इहा रेसिपी जी वीडियो आहे मुंहिंजे चैनल ते मौजूदु, ॾाढा ज़बरदस्त मच्छी जा कबाब ठहंदा आहिनि इहे। सो जेकॾहिं कंहिंखे बि खपे इहा रेसिपी त तव्हां लिखो फ़िश कबाब्स बाय नसरीन वफ़ाई, त तव्हांखे इहा रेसिपी मिली वेंदी। सो हीअ हाणे असांजा मज़ेदार कबाब फ्राए थींदा, असांजो डिनर। ऐं हेॾां हीअ मुंहिंजी शहज़ादी, मुंहिंजी चाट क्वीन जेका आहे पंहिंजी लाइ चाट थी ठाहे, जेका इहे सुबुह शाम खाईंदी आहिनि, नाश्तो बि इहो ई हूंदो। ऐं हिननि अहिड़े क़िस्म जी इलाही सारी चाट्स जूं रेसिपीज़ इहे शेयर करे चुकी आहे पहिरीं, त इन करे अॼु हिनजी वीडियो नथी ठाहे। ईअं ई आहे न सुराण? सो मुंहिंजा कबाब, इहे असांजो डिनर मज़ेदार। ऐं अॼु सुराण बि शौक़ सां खाईंदी छो त कंडनि जे करे उहो मच्छी न खाईंदी आहे। सो मां कोशिशि कंदमि त हाणे जेका मच्छी वठी आई आहियां त उन मां अहिड़ियूं 2-3 शयूं ठाहियां, सीख कबाब मच्छी जा ऐं कोफ्ता, त जीअं सुराण बि खाए। छो त हे ई महीनो असां मच्छी खाईंदासीं सिर्फ़ु मार्च ऐं अप्रैल, हा बसि, उन खां पोइ वरी असां 4 महीना मच्छी कोन खाईंदासीं। उहे कबाब पचनि था हिते, चांवर बसि दम ते आहिनि, दमजी विया हूंदा तक़रीबन, ऐं कबाब बि फाइनल जेके आहिनि फ्राइंग पैन में आहिनि। डिनर टाइम आहे असांजो, असां तक़रीबन इहो 8 बजे ताईं, ॾाढी देरि थी वञे त 8:30 बजे ताईं मानी खाई छॾींदा आहियूं। इहो असांजो टाइम हूंदो आहे, सियारो हुजे ऊन्हारो हुजे त कोशिशि इहा हूंदी आहे त अॻु में खाऊं, पर जीअं थोरी देरि थी वञे त वधि में 8:30। सो बसि इहो ई अॼु जो व्लॉग आहे। ऐं कचहरी अॼु नथा कयूं, इंशाल्लाह वरी कचहरियूं क़ाइमु रहंदियूं असांजूं। मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जो व्लॉग वणियो हूंदो। हीअ रेसिपी ज़रूरु चेक कजो ऐं मूंखे ॿुधाइजो, उन ते कमेंट कजो, काई कमी आहे उन में, का कसर आहे त उहा बि ॿुधाए सघो था, कोई चेंज जेकॾहिं हुन में करे सघिजे थो, या जेकॾहिं तव्हांखे वणे थी। छो त मां त रेसिपीज़ जूं जॾहिं वीडियोज़ ॾिसंदी आहियां या पढ़ंदी आहियां किथे बि तरक़ीब, त मूंखे अंदाज़ो थी वेंदो आहे त हीअ ॾाढी सुठी हूंदी आहे, हीअ न हूंदी। सो यकीनन तव्हांखे बि इहो ई अंदाज़ो थींदो हूंदो, त वीडियो ॾिसण सां सम्झी वेंदव त कीअं इहे तरक़ीब, पोइ ॿुधाइजो ज़रूरु। हिते ई मोकिलायूं था हाणे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।